सिंधी सॼे दुनिया में फैलिजी विया आहिनि। अचो सभु गॾिजी ॿुधूं, जेको ॿुधंदो सिंधी समाचार उनजी थींदी दिल बहार। एपिसोड 24। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शल शाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चओ झूलेलाल। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो में सिंधीअ में ख़ासि ख़बरूं। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो न्यूज़ इज़ इनिशिएटिव of HRD मिनिस्ट्री यानी ह्यूमन रिसोर्सेस डेवलपमेंट, भारत सरकार, इंडिया, दिल्ली। महिरबानी करे सब्सक्राइब करे घंटी वॼायो, समाचार तव्हांजे मोबाइल ते पहुची वेंदो। झटपट यारनि खे समाचार मोकिलियो। सिंधी ॿुधो बि ऐं पढ़ो बि। सिंधी जल्दी दुनिया भर में सिखी वेंदा। सच्चा सिंधी थी वेंदा, सचो शान ऐं मान वधी वेंदो। पेश आहे अॼु जो समाचार। तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। हाथीअ जो गुस्सो। तमिलनाडु में हिकु हाथीअ गुस्से में अची बस ते हमिलो कयो ऐं बस जो विंडशील्ड तोड़े छॾियो। तमिलनाडु पर्यावरण जे वन विभाग जे प्रधान सचिव IAS ऑफिसर सुप्रिया साहू हिन जो वीडियो शेयर कयो हो। बस जे ड्राइवर जे शांतीअ जी साराह कई। सुप्रिया चयो, शांत दिमाग़ अनोखो कमु कंदो आहे। पेश आहे अॼु जो समाचार। सिंगापुर जी आबादी घटिजण। सिंगापुर जी आबादी जून 2021 में 4.1% घटिजी हाणे 54.5 लख थी आहे, जेको सरकार द्वारा 1970 जे डेटा जे मुताबिक़ सभ खां वधीक घटिजे वधीक ते गिरावट आहे। इन जो मुख्य कारण आहे कोविड-19 जे विच में रोज़गार जी घटाई ऐं माण्हुनि जी आबादीअ में गिरावट जो कारण आहे। सिटीज़न ऐं दाइम निवासियुनि ॿिन्ही जे आबादीअ में पहिरियों वारो हर साल गिरावट ॾिठी वई। पेश आहे अॼु जो समाचार। तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। नाबालिग प्रेमी जोड़नि जो कारो मुंहुं। उत्तर प्रदेश जे हिकु ॻोठ में बैकवर्ड जातीअ जे जोड़े खां ॻोठ में रोमांटिक सीन ॾिसी मुंहुं कारो करे जूते जी मालाऊं पाए रस्ते ते फेराइण जी तस्वीर ॾिसण में आई। हिकु पुलिस ऑफिसर ॿुधायो त इन मामले में 13 ॼणनि जो केस दर्ज कयो वियो आहे। 5 खे पकड़ियो वियो आहे। देवी लक्ष्मीअ जी तस्वीर सां गोल्ड बार। इंग्लैंड जे रॉयल मिंट यानी टकसाल पहिरियों दफ़ो देवी लक्ष्मी जी तस्वीर सां गोल्ड बार ठाहियो। 20 ग्राम वज़न जी बार जी क़ीमत $1.80 लॻभॻि 1.08 लख आहे। इन जी बार खे कार्डिफ जे श्री स्वामी नारायण मंदिर जे डिज़ाइनर एम नोबल तयारु कयो। पेश आहे अॼु जो समाचार। जापान जो प्रधानमंत्री फुमियो किशिदा जापान जो ईंदड़ प्रधानमंत्री थींदो। हिन चूंड में अॻियों रक्षा ऐं विदेश मंत्री तारो कोनो खे हारायो। उते ई मंत्री पद जूं 2 औरतूं दावेदार हुयूं। साने ताकाची ऐं सेको नोडा पहिरें दौरे में ॿई ॿाहिरि थिया ऐं हारायो। कोविड-19 जो रोकथाम 31 अक्टूबर ताईं। सेंट्रल गवर्नमेंट कोविड-19 जी रोकथाम जे लाइ सॼे देश में उपवाउ 31 अक्टूबर ताईं कयो आहे। गृह सचिव अजय भाला स्टेट ऐं सेंट्रल खे त्योहारनि में कोविड-19 जे नियम जो पालन ऐं न हुअण जो इंतज़ाम जे लाइ चेताव ॾिनो आहे। चई मामिलो वधी सघे थो। हुन चयो
जिते भीड़ आहे उते वधीक ध्यानु करणो पवंदो। समाचार पूरो थियो। नमस्ते। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चओ झूले।